जुल्द नंबर पेरो सुफो नंबर 193 लिसाई शरीफ जो जुल्द नंबर पेरो सुफो नंबर 171 अबू दाऊद जो जुल्द नंबर पेरो सुफो नंबर 228 मुस्नद अहमद बिन हंबल जे अंदर भी आ हदीस मुबारक मौजूद आ माना सियासता जे टिन बडन किताबन में आई चौथो मुस्नद अहमद बिन हंबल जे अंदर अञा केतरा खून सारा किताब हदीस जा आहिन जन जा नाला सुबह पे जमा तवा के नोट न पियो कराया ओ मुसलमान हो मशहूर मारूफ हदीस हजरत रबिया बिल काब असलमी रजी अल्लाह ताला अन्हु तो चवे कुल तो अभी तुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअतैतुहु बिवज़ुइही व हाजतिही चवे तो मां हिकड़ी रात पंहिंजे सुने नबी मोहम्मद मुस्तफा सां गॾु हुयो सुभान अल्लाह महबूब सां गॾु जो हुयो सॼी रात मुंहिंजे महबूब जी ख़िदमत कई निंड न पियो करे चए पियो मता मुंहिंजे महबूब खे ज़रूरत पवे सॾु करे आई आया भी मां अकेलो ओ मां न अचा निंड हुजा आई महबूब के का जरूरत पवे या मुनासिब कोने को त मुसलमान भाइरो चवे तो सजी रात मां महबूब जी खिदमत कया असर जो मुझे सुने नबी सद कयो मां पंहिंजे महबूब वट वुज़ू जो पानी खणी वियुसि जेॾी महिल पंहिंजे सुने नबी के वुज़ू पियो कराया मुझे नबी मुझे निहारियो मुस्तफा सुनो ॾिठई जो त मुंहिंजे सुहिणे नबीअ खे नज़र आयो त जो निंड ई कान कई आहे मुंहिंजो सुहिणे नबीअ फ़क़ाल ली सल मदीने वारे साईं जो गुलाम हज़रत रबिया तो चवे त मुंहिंजे सुहिणे नबीअ फरमायो ओ रबिया अॼु जेको घुरणो अथई सो घुर सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह छा फरमायो अॼु जेको घुरणो अथई सो घुर मुसलमान भाइरो इन्हीं हदीस ने हेठा किताब जो नालो मिस्कुल खिताब शरह बुलूगुल मराम जुल्द नंबर पेरो सफ़ो नंबर 521 इन्हीं में देवबंदी मौलवी जो मशहूर मौलवी आ नवाब सिद्दीक हसन भोपाली वो तो लिखे पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे सहाबिया के रुगी ये चई छड़ियो त जेको घुरणो तई सो घुर माना मोजे सोने नबी ये न चयुसि अॼु पैसो घुरणो अथई त घुर या इहे चवे सा जन्नत घुरणी अथई त घुर या इहे चवे सा सवाब घुरणो अथई त घुर पर कंहिं बि शइ जो नबी साईं नालो न वरितो मदीने जे साईं का शइ मुक़रर न कई त हीअ घुर ॿी मूंखां न घुरजाए पर मुंहिंजे सुहिणे नबी मुतलिक़ चई छॾियुसि जेको घुरणो अथई सो घुर उहो देवबंदी मौलवी नवाब सिद्दीक हसन उहो तो लिखे त अल्लाह जे नबी के सभनी अमरन में इख्तियार आहे तने त पंहिंजे गुलाम के भी चवे जेको घुरणो अथई सो घुर जेको ज़ुबान सां चवंदो वींदे मां मुस्तफा तोखे ॾेई थो सघां पियो सुभान अल्लाह मालूम थियो त मदीने वारे साईं खे अल्लाह ताला ही जहान अता करे छॾियो आहे ऐं मुस्तफा जंहिंखे बि जा शइ ॾे त ॾेई थो सघे जंहिंखे बि जा शइ ॾे त ॾेई थो सघे मां हिन जा सादा सवला मिसाल ॾींदो आहियां रबिउल शरीफ में मां पंहिंजे जलसन में इहे लफ़्ज़ जुमला माण्हुनि खे ॿुधाया पे मसलन ही मुंहिंजो गिलास हींअर मुंहिंजे साम्हूं पियो आहे पाणी जो गिलास आहे अगर हिन गिलास जी फैक्ट्री मूं वटि हुजे तव्हांखे ख़बर आहे फैक्ट्री में घणा गिलास ठहंदा आहिनि डेली जे कने गिलास कढजन फैक्ट्री में ताने बठे में घणी सिरूं पचंदियो भला ॿाहिरां जा माण्हू इन मिसाल के लख 1.5 लख जो भी तव्हां विझो था 2-3 लख सिरुनि जो भी बठो विझो था हाणे ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बठो सिरुनि जो विधो आहे उन खां बाद वरी ॿिए बठे जी तयारी पई थिए वरी टे बठे जी तयारी भी थे पई एडी अल्लाह ताला तवा के मिलकत ॾिनी आ हाणे तवा जो पुट अचे बठे दे बीठो मुंहिंजा बाबा मूंखे ता बठे मां कुछ सुरू दे खबर दी दे सिया खाली मोटाई दे
छो ॾींदे बच्चो आ इन जे करे पर इन लाइ कोन ॾींदे त बच्चो आ छो त पुट खे हलाली थियनि सदोरा थियनि के निभागा थियनि के फरमान बरदार थियनि के नाफरमान थियनि ॾींदे उनखे जंहिंसां मुहबत ॾींदे उनखे जैसा मोहब्बत हूंदी मालूम थियो पुट जे करे न ॾिबो आहे मोहब्बत जे सुभान अल्लाह कंहिंजे करे ॾिबो आहे मोहब्बत जे करे ॾिबो आहे पुट जे करे न ॾिबो आहे खोर अणसुधरियल आहिनि उन्हनि खे कोन ॾिबो आहे हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां वटि इहे पठा महदूद थी वेंदा 10 पठा थी था सघनि हिकु मालिक वटि भला 50 पठा हिकु मालिक वॾो चले तव्हांजो हाणे अकुल कम न कंदो साईं एॾो आसूदो माण्हू काॾो ईंदो जंहिं वटि 50 पठा हुजनि पर अहिड़ा आसूदा बि माण्हू पिया आहिनि जंहिंखे 50 पठा हुजनि अञा बि वधीक माण्हुनि वटि मिल्कत पई आहे पर हो रब करीम त बे इंतहा जंहिंजी हद ई कोन्हे एडी बड़ी ताकत जो मालिक आ कुदरत जो मालिक आ हिन सॼी कायनात जे ज़र्रे ज़र्रे के पैदा करण वारो आसमान के पैदा करण वारो सिज चंड के पैदा करण वारो भला ॾियो ख़बर हेड़ो ॿियो जहान जे रब पैदा करे त ताकत अथसि या न हे त तव्हां वॾा होशियार आहियो अब अथसि ॿियो जहान ठाहे टियों जहान ठाहे चौथो जहान ठाहे हेड़ा 10 जहान ठाहे हेड़ा 100 जहान ठाहे हेड़ा हज़ारे जहान ठाहे अल्लाह के ताकत आहे आया ना बेशक पोइ हेड़ा हज़ारे ठाहे थो सघे ए गिलास जी मूं वटि फैक्ट्री हुजे हज़ारे गिलास मूं वटि ठहनि मुंहिंजो को दोस्त ईंदो चवंदो मांसि यार गाॾी भरियूं खयूं वञ मूं वटि हज़ारे गिलास ठहंदा आहिनि रोज़ानो समय फॼी पवंदा आहिनि परवाह कान्हे का आयो आहे क़िस्मत सां गाॾीअ में 2-3 सेट गिलासनि जा विझूं खयूं वञो या पोई सीट भरियूं खयूं वञो मस आयो आहे ओ मुस्लमानो मुंहिंजी ताक़त महदूद तभी मां पंहिंजे दोस्त खे ॾेई थो छॾियां पियो हुनजी ताक़त महदूद कोन्हे का ऐं ॿियो नंबर तव्हां खां इहो सवाल कयां त हीअ ज़मीन अल्लाह जे पंहिंजे ज़ात जे कम में आहे या न अल्लाह जे पंहिंजे ज़ात जे कम में आहे हीअ ज़मीन न सही न हाणे सम्झ में आई अल्लाह जे पंहिंजी ज़ात जे कम में छो त रब ज़मीन जो मोहताज आहे जे खुदा जे कम में थी पवंदी त खुदा उन जो मोहताज थींदो छो त जेका बि शइ असांजे कम में आहे असां उन जा मोहताज आहियूं पाणी मुंहिंजे कम में आहे मां पाणीअ जो मोहताज आहियां पाणीअ जे लाइ पीअण जे लाइ को थांव खपे वरी थांव जो बि मां मोहताज थी पियुसि ओ मुस्लमानो रब जी ज़ात खे न ज़मीन कम में आहे न आसमान कम में आहे न सिज कम में आहे न चंड कम में आहे न हे चबल छंगल न समुंड न वण न टिण रब खे कंहिं बि पंहिंजे कम में कोन्हे जे ज़मीन कम में आहे त तव्हांजे कम में आहे जे आसमान कम में आहे त तव्हांजे कम में आहे जे सिज कम में आहे त तव्हांजे कम में आहे जे पाणी दरिया कम में त तव्हांजे कम में अल्लाह जे कम में न आहिनि इहे न हुया त बि अल्लाह हुयो जे आहिनि त बि अल्लाह आहे जे न हूंदा त बि अल्लाह आहे ओ मुस्लमानो पर जे इहे न हूंदा त असां न हूंदासीं ॾुखिया थींदासीं पाणी न हूंदो हवा न हूंदी ऑक्सीजन न हूंदी ज़मीन न हूंदी खाधो पीतो न हूंदो असां न हूंदासीं छो त असां इन्हनि जा मोहताज आहियूं हाणे साबित थी वियो ज़मीन ख़ुदा जे कम में न आहे आसमान ख़ुदा जे कम में न आहे पोइ जेका शइ हुन जे पंहिंजे कम में न आहे मुस्तफा खे न ॾींदो त कंहिंखे ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह
कम में मिलंदस मुंहिंजा त गिलास खपंदा जे मां दोस्त खे न ॾींदुमि त मूंखे पैसा मिलंदा कम जा आहिनि त बि मां मोहबत वारे खे मुफ़्त में ॾेई थो छॾियां ऐं रब जे ज़ात खे ज़मीन कम में न आहे आसमान कम में न आहे सिज चंड सितारा कम में न बस कम में हिन असांजे पोइ रब चयो त मुस्तफ़ा हे दुनिया जे माण्हुनि जे कम जूं शयूं हिन इन करे तोखे ॾेई थो छॾियां भली तोखो वठण अचनि तूं विरहाए